अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे ॾिसो पिया प्रोग्राम दी न्यूज़ रिव्यू। मां सनाउल्लाह हाशमाणी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, प्रोग्राम जे पहिरें हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध सरकार सिंध जे बेरोज़गार नौजवाननि जे लाइ जॉब पोर्टल जो आगाज़ कयो आहे ऐं जॉब पोर्टल जे ज़रिए 5 खां 15 ताईं ग्रेड ताईं जेके नौकरियूं आहिनि उहे ॾिनियूं वेंदियूं ऐं इन जॉब पोर्टल जे ज़रिए हाणे नौकरियुनि जे लाइ अप्लाई करे सघिबो। जेके एडवर्टाइज़मेंट्स ईंदियूं उन्हनि नौकरियुनि जी जेके बि पर्टिकुलर्स आहिनि उहे जॉब पोर्टल ते अपडेट कबा। उन खां बाद में उन में अप्लाई करण जो तरीक़ेकार मौजूदु आहे। पाण ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहो जेको जॉब पोर्टल आहे इहो सिंध जे बेरोज़गार नौजवाननि लाइ केतिरो लाभाइतो साबित थींदो ऐं गॾोगॾु जेको असां वटि सिफ़ारिश कल्चर हो उन जे ख़ात्मे में केतिरो जेको आहे मददगार साबित थींदो इहो जॉब पोर्टल। इन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध हुकूमत जे तर्जुमान सुखदेव आसिरदास हेमनाणी साहिब असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। सुखदेव साहिब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। जी, वॾी महिरबानी अव्हां वक़्तु ॾिनो आहे प्रोग्राम लाइ। अव्हां खां सर ॼाणणु चाहींदासीं सभ खां पहिरियां जॉब पोर्टल जे हवाले सां, हीउ जॉब पोर्टल कहिड़ी रीति कमु करे थो ऐं हीउ जेको बेरोज़गार नौजवान आहिनि असां वटि वॾो अंगु आहे बेरोज़गार नौजवाननि जो सिंध में, उन्हनि जे लाइ कीअं हीउ जेको आहे लाभाइतो साबित थींदो? साईं तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे पंहिंजे शो ते अॼु जेको मौक़ो ॾिनो मौक़फ़ रखण जो। जॉब पोर्टल जेको आहे सिंध जॉब पोर्टल, हिन जा ॿ एस्पेक्ट आहिनि, ॿ पहलू आहिनि, हिकिड़ो अवामी ॿियो सरकारी। मां इन खां पहिरियों अवामी तव्हांखे ॾींदो हिन पर्सपेक्टिव। अवामी पर्सपेक्टिव इहो आहे, जीअं सीएम साहब पंहिंजी स्पीच में कल्ह चयो त जेके नौजवान हूंदा हुया, जेके डिज़र्विंग हूंदा हुया, जेके नौकरी ॻोल्हींदा, त उन्हनि खे मल्टीपल अख़बारूं पढ़णियूं पवंदियूं, एडवर्टाइज़मेंट ॾिसणी पवंदी हुई, इंटरव्यू ॾियण लाइ कराची अचिणो पवंदो, हैदराबाद अचिणो पवंदो हुयो ऐं ॾाढी खुआरी करणी पवंदी हुई। त ॾाढो जेको नौकरी लाइ अप्लाई कंदो त इलाही कंफ्यूज़ हूंदो माण्हू, हिकिड़े डिपार्टमेंट में ॿिए में टे में। त हिकिड़ो कॉन्क्रीट हिकिड़ो ई वन विंडो ऑपरेशन आहे, हिकिड़ो ई प्लेटफॉर्म आहे। हिते जेकी बि सिंध हुकूमत जी 5 खां 15 ताईं नौकरी हूंदी उहा डायरेक्टली अप्लाई थींदी। तव्हां हिन में एडवांस में पंहिंजे पर्टिकुलर्स विझी छॾींदो, जंहिंमें तव्हांजी डिग्री हुजे, तव्हांजो सीबा टेस्टिंग हिकिड़ो जीअं असां हिकिड़ो कयो आहे कंप्यूटराइज़, त तव्हां हिकु दफ़ो टेस्ट पास करे छॾियो ऐं तव्हांजो नंबर अची वञे त हुन में जेको आहे तव्हांखे क्राइटेरिया अची वञो, तव्हां एलिजिबल आहियो या न आहियो, तव्हांजो हुन में डेटा एंटर्ड हूंदो। जेकी नौकरी सिंध हुकूमत उन जॉब पोर्टल ते विझंदी, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी ही अची वई आहे। तव्हांखे का एडवर्टाइज़मेंट ॾिसण जी ज़रूरत न आहे, को फोटो कॉपी कराइण जी ज़रूरत न आहे। तव्हां हुन नौकरी खे पाण ई उहो पोर्टल तव्हांखे मैसेज कंदो त तव्हां एलिजिबल आहियो। पंहिंजी सीबा टेस्टिंग जे हिसाब सां या तव्हांजे तालीमी जेके सर्टिफिकेट्स आहिनि उन जे हिसाब सां या उमिरि जे हिसाब सां 5 खां 15 जी फलां जॉब लाइ, चाहे उहो क्लर्क जी आहे, जूनियर क्लर्क जी आहे, 14 ग्रेड जी आहे, 15 ग्रेड जी आहे, 11 ग्रेड जी आहे, पुलिस में या कंहिं बि इदारे में, तव्हां हुन लाइ एलिजिबल अप्लाई कयो। तव्हां बटण दॿाईंदो, तव्हां अप्लाई थी वेंदो, तव्हांखे स्कोर अची वेंदो त तव्हांजो स्कोर एलिजिबिलिटी हिसाब सां केतिरो आहे ऐं तव्हांजो इंटरव्यू टाइम कहिड़ो आहे। तव्हां वञी करे डायरेक्ट इंटरव्यू ईंदो। हिकु त वन विंडो ऑपरेशन थी अवामी। ॿियो हिन जो सरकारी पहलू आहे। हाणे माफ़ कजो, मां पाण हुकूमत जो तर्जुमान तनक़ीद न करणु घुरिजे, मतिलबु असां पंहिंजो पाण ते तनक़ीद कयो था। तनक़ीद छा आहे, जेकॾहिं कामूरा शाही जंहिंखे तव्हां चओ, ब्यूरोक्रेसी चओ, ब्यूरोक्रेटिक लूपहोल्स अहिड़ा हुया। अक्सर जीअं सीएम साहब पंहिंजी स्पीच में चयो त हिकिड़ो खातो एडवर्टाइज़मेंट ॾेई छॾंदो हुयो 100 नौकरी जी, 100 ऑफर लेटर कढंदो हुयो, बाद में ख़बर पवंदी हुई त 100 माण्हुनि जी ज्वाइनिंग थी वई, फाइनेंस चवंदो भई असां वटि पैसा ई कोन्हनि, 40 नौकरियुनि जा असां वटि पैसा आहिनि, त 60 नौकरियुनि जा माण्हू जेके हूंदा उहे वीचारा नौजवान बि रुलंदा, कोर्टनि जा धिका खाईंदा हुया ऐं हिक ॿिए में केस कंदा, ॾाढा साल 15-15 साल कोर्टनि में धिका खाईंदा। त हाणे उहा शिकड़ी ख़तम थी वेंदी। त कंहिं बि महकमे खे नौकरी अगरि 100 ॾियणी हुई त उहो हुन पोर्टल ते पहिरियों विझंदो। ही अवाम खे अचण खां पहिरियों उहो पोर्टल ते उहा नौकरी पब्लिश थींदी, उतां फाइनेंस अप्रूवल ॾींदो हुन नौकरियुनि जो त तव्हां 100 विझूं त असां वटि 90 जी गुंजाइश आहे या 50 जी गुंजाइश आहे। उन अप्रूवल खां पोइ उहा शइ उते एडवर्टाइज़ थींदी। जीअं उते एडवर्टाइज़ थींदी सिंध जो पोर्टल ते, उन खां पोइ अख़बारनि में बि अची। त हिकिड़ो कामूरा शाही वारो जेको निज़ाम हुयो या उन में लूपहोल चओ, लथड़जी चओ या हिकिड़ी सुस्ती चओ या जेकी बि कोताहियूं हुयूं, ॾिसो न, तव्हां जेसिताईं पंहिंजी ग़रीबान में जाकी ऐं न ॾिसंदो तव्हां में कहिड़ियूं कोताहियूं आहिनि त तव्हां अॻिते न वधी सघंदो। असां सम्झूं था काफ़ी अहिड़ा जेके तबिका हूंदा जेके असांखे क्रिटिसाइज़ कंदा हूंदा नौकरियुनि जे हवाले सां, पर असांजी कोशिशि पूरी आहे त जेको नौकरियुनि जे हवाले सां जेकी बि नौजवाननि खे तकलीफ़ आहे, जंहिंमां सभिनि खां ॿ मेन शयूं हुयूं। हिकु त तव्हांजी ॻाल्हि करियो पंहिंजे प्रोग्राम जी स्टार्टिंग में सिफ़ारिशी कल्चर, त भई केतिरो बि तव्हां नौकरियूं हुजनि त नौजवान जेको अॼुकल्ह जो पढ़ियल लिखियल आहे, मिडिल क्लास आहे, उहो वॾेरा शाही खे नथो मञे पियो, उहो कामूरा शाही खे नथो वणे पियो। हिकिड़ो ब्रॉड माइंडेड माण्हू हो, कंहिंजी कड नथो पाइणु चाहे, सिफ़ारिश पाए नथो करणु चाहे, त हिकिड़ो सिफ़ारिशी कल्चर ई ख़तम थी वियो कामूरनि वटि या हेठां जेके मिडिल मतिलबु सिंध जा नौजवान इन शइ जी पक कनि था हाणे जेको जॉब पोर्टल आहे उन खां बाद में सिफ़ारिश कल्चर जेको आहे उहो ख़तमु थींदो। साईं बिल्कुलु ख़तम थी वियो आहे। छो त ॾिसो न, हिन में 70% जेको प्रोसेस आहे जॉब जो, उन में सिफ़ारिश ख़तम थिया। वञी रहंदा 30% जेके इंटरव्यू जा मार्क्स हूंदा आहिनि, उन 30% में वञी करे तव्हां पंहिंजो इंटरव्यू ॾींदो, उहो बि हिकिड़ी रिकॉर्डेड थी हूंदी। त सिफ़ारिशी कल्चर बि ख़तम थी वियो। ॾिसो, हिन में का दोराए न आहे त बेरोज़गारी इलाही आहे,
2008 में जॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत आई उन खां पहिरियों 1999 98 खां 2008 ताईं सिंध जी आवाम सां इन हद ताईं तासुब कयो वियो। मां हा ओपनली ॻाल्हाईंदुसि, मां अक्सर इहे शो ओपनली ॻाल्हाईंदो आहियां त नौकरियूं न पियूं ॾिनियूं वञनि सरकारी नौकरियुनि में हुननि खे इग्नोर पियो कयो वञे। त जीअं ई पीपल्स पार्टी जी हुकूमत आई त असां सिंध जी आवाम खे एतिरियूं नौकरियूं ॾेई छॾियूंसीं त अॻिते 10 सालनि जी नौकरियूं बि असां 1 साल में ॾेई छॾियूंसीं। ॾींहुं राति माण्हुनि खे नौकरियूं पियूं मिले। इन खे हिकिड़ो टिल्ट अची वियो त भई सिर्फ़ु आवाम जो हुकूमत ते इनसार हुयो त सिर्फ़ु हुकूमत खे नौकरी वठणी आहे, प्राइवेट सेक्टर में वञिणो आहे। मुल्क में ॾिसो न कोतायूं इलाही आहिनि, जेको आहे त जेको असांजी इंडस्ट्रीज़ आहिनि या जेको असांजो जॉब सेक्टर आहे त उन में उहो त नौकरियूं प्रोड्यूस नथो करे। त नेचुरली आवाम जो जेको रिलायंस आहे उहो इन जे मथां आहे, सरकार जे मथां आहे। पर असां काफ़ी हाणे उम्मीद आहियूं त जेको नौजवाननि खे तकलीफ़ आहे, बेरोज़गारी जो मसइलो, त उन में इलाही बहितरी ईंदी, सिफारिशी कल्चर ख़तमु थींदो। सही। अच्छा सुखदेव साहब, ॿियो डिजिटल लिटरेसी जो असां वटि वॾो फुक़दान आहे। ॻोठनि में ॿाहिराड़नि जे अंदरि जेके नौजवान आहिनि, हिकु त सिग्नल्स असां वटि पूरा कोन था हलनि, इंटरनेट सही कमु नथी करे, त उन्हनि जा मसइला जेके आहिनि डिजिटल लिटरेसी जे करे जेको हिकु त डिजिटल लिटरेसी जो इशू आहे, ॿियो टेक्नोलॉजी जो बि असां वटि खोड़ सारो इशू थिए थो, त पोइ इन्हनि सॼनि मसइलनि जो हल कीअं निकिरंदो? साईं, मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां। डिजिटल लिटरेसी जो इशू आहे ऐं जेके बि असांजा ॿाहिराड़ी जा इलाइक़ा आहिनि उन में सभिनि खां मेन मसइलो आहे लोड शेडिंग। जेको असां बाबा फाक सां विढ़ंदा आहियूं त भई हा तव्हां लोड शेडिंग कंदा टावर बंदि थी वेंदा आहिनि, त असांजो जेको नौजवान आहे या कारोबारी तबिको आहे या आम माण्हू आहे, तव्हां वांगुरु मां वांगुरु, उहो ॿाहिराड़ी इलाइक़े में वेठो आहे, पंहिंजे ॻोठ में वेठो आहे, त उहो कनेक्टिविटी करे टुटी थो पए, उहो दुनिया खां हिकिड़ो अलॻि थो थी पए इंटरनेट इशू करे। उन जे अलावा जेको टेलीकम्युनिकेशन जो सॼो निज़ाम आहे, अगेन उहो बि सूबाई हुकूमत जे हथ में न आहे, उहो बि फेडरल हुकूमत जे हथ में आहे। त टेलीकम्युनिकेशन खे तव्हां जे रेगुलेट कयो था पिया ॿाहिराड़ी इलाइक़नि में, त तव्हांजो 4G 5G नथो पुॼी पियो। अॼु दुनिया अलाए किथे पुॼी वई आहे। हा 5G जो ज़मानो आहे, असां बेसिक शयुनि ते न बीठा आहियूं, त 8 खां पोइ लाइट न आहे, त मोबाइल जो टावर नथो हले, त इंटरनेट में सिग्नल न आहिनि। असांखे ईअं लॻंदो 1980 1985 में पुॼी विया आहियूं। त इन में बिल्कुलु फुक़दान आहे। मां ख़्याल में सिंध जा जेके ॿाहिराड़ी इलाइक़ा आहिनि, फेडरल गवर्नमेंट खे थोरो ध्यानु ॾियणो पवंदो त इन खे थोरो अञा अपग्रेड करनि त सिंध हुकूमत जा हथ मज़बूत करनि। सही। अच्छा, सिंध हुकूमत भला नौजवाननि जी अवेयरनेस जे लाइ कुझु प्रोग्राम्स अहिड़ा शुरू करे पई, जीअं जॉब पोर्टल जे अवेयरनेस जा प्रोग्राम्स हुजनि ऐं ख़बर पए नौजवाननि खे त कहिड़ी रीति अप्लाई करिणो आहे, ऐं जिते किथे जेकॾहिं को मुंझारो थिए त उन जे लाइ गाइडेंस जे लाइ का हेल्पलाइन हुजे जंहिंजे करे उतां पुछी सघिजे। साईं, जेको जॉब पोर्टल आहे उहो इन इट सेल्फ एतिरो ई सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, छो त उहो 3 ज़ुबाननि में आहे, अंग्रेज़ी में बि आहे, उर्दू में बि आहे, सिंधी में बि आहे। सही। त जेको बि पढ़ियल लिखियल नौजवान हूंदो ऐं जेको 5 ग्रेड जी नौकरी अप्लाई करणु चाहींदो, ज़ाहिर सी थोरी घणी हुन वटि एजुकेशन हूंदी बिल्कुलु ईअं मैट्रिक ई ताईं, आहे, त ईअं ई आहे। हुनखे हर शइ उते मिली वेंदी, सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे ऐं पंहिंजी सॼी डेटा उते एंटर कंदो, पाण ई हुनखे जॉब पोर्टल ॿुधाईंदो कहिड़ी नौकरी अवेलेबल आहे, कहिड़ी नौकरी अवेलेबल न आहे, क्राइटेरिया छा आहे। हिन में हिकिड़ी ॿी शइ बि आहे न, पहिरियों अगरि कंहिंखे ऑफर लेटर मिलंदो त हुनखे पहिरियों हुनखे पुलिस कैरेक्टर सर्टिफिकेट वठिणो हूंदो या मेडिकल कराइणो हूंदो। उहो निज़ाम बि हिन जो पोर्टल में इंटीग्रेट थी वियो आहे। जेको त उतां एलिजिबल थी वेंदो, तव्हांजो इंटरव्यू थी वेंदो, तव्हांजो ऑफर लेटर निकिरी वेंदो, तव्हांखे पुलिस कैरेक्टर सर्टिफिकेट डायरेक्टली पुलिस ऐं जॉब पोर्टल लिंक थी वेंदो, तव्हांखे कैरेक्टर सर्टिफिकेट वठी ईंदो, तव्हांखे टाइम बि ॾींदो वञी करे तव्हां फलाणे अस्पताल मां पंहिंजो मेडिकल सर्टिफिकेट वठी अचो। ऐं गॾोगॾु जेको आहे पहिरियों हिकिड़ो निज़ाम हूंदो त कोई इंटरव्यू जॾहिं ॾियणो हूंदो त 4 घंटा 8 घंटा ॾाढा घंटा इंतज़ारु करणो पवंदो, 2 ॾींहं इंतज़ारु करणो पवंदो, उहो बि न थींदो। हाणे इंटरव्यू टाइम तव्हांखे जॉब पोर्टल पाण ई मैसेज मोकिले छॾींदो, फलाणे टाइम ते 4:30 बजे 3 बजे तव्हां इंटरव्यू हिन जॻह तव्हां अची करे पंहिंजो इंटरव्यू ॾेई वञो। नेवरदिलेस असां सम्झूं था त हिकु इलाही असांजो एम्बिशियस चओ इनिशिएटिव आहे ऐं असांजी पूरी कोशिशि आहे दुनिया जे हिसाब सां अॻिते वधी वई आहे, त असां उन दौड़ में इलाही पोइते आहियूं। त कोशिशि कयूं जेतिरो अॻिते वधी सघूं, उन सां कैचअप करे सघूं। जॉब पोर्टल आहे, नओं लॉन्च थियो आहे, लिहाज़ा थी सघे थो कुझु मसइला बि शुरू में थियनि, शुरू जो महीनो हो 15 ॾींहं, पर आहिस्ते आहिस्ते जेकॾहिं हिकिड़ी शइ रवां थींदी त उन जा मसइला बि असां हल कंदा वेंदासीं। जॾहिं का गाॾी था ठाराईंदव मैकेनिक खां या नई गाॾी वठंदव, जेसिताईं तव्हां हुनखे रोड ते न हलाईंदो, तव्हां कीअं ख़बर पवंदी हुन में मसइलो कहिड़ो आहे, टायर हुनजो ख़राबु आहे, इंजन में मसइलो आहे, स्टेयरिंग मसइलो आहे। नेचुरली जॉब पोर्टल जॾहिं रवां थींदो, आवाम यूज़ कंदी, पंहिंजा फीडबैक जो ऑप्शन हुन में ॾींदी, ॿुधाईंदी हिते कोताही आहे, हे शइ त अपडेट कयो, त गवर्नमेंट उनखे बि अपडेट कंदी पई। सही। अच्छा सुखदेव साहब, इहो ॿुधाइजो असांखे 5 खां 15 ताईं त थी वियो पोर्टल जे ज़रिए, लेकिन 1 खां 4 जेकी नौकरियूं आहिनि ग्रेड जूं, उन हवाले सां बि को फ्यूचर में इहे बि जॉब पोर्टल जे ज़रिए थींदियूं, या उहे अञा ताईं साॻी जेको हिकिड़ो रवायती तरीक़ेकार आहे उन ते थींदियूं? साईं, मां अर्ज़ु कयां, अॼु खां 4 महीना या 3 महीना पहिरियों ग़ालिबन बिलावल भुट्टो साहब सीएम हाउस में हिकिड़ो ॿियो पोर्टल लॉन्च कयो, उन जो नालो आहे आई वर्क फॉर सिंध। उहो सिमिलरली इन जॉब पोर्टल वांगुरु ही जेको सिंध जॉब पोर्टल आहे, इहो सिर्फ़ु सिर्फ़ु सरकारी नौकरियुनि लाइ आहे। जो आई वर्क फॉर सिंध आहे, उन में 1 खां 5 ग्रेड ताईं इहो नौकरियूं सरकारी, गॾोगॾु उन तरह जूं जेके प्राइवेट सेक्टर जूं नौकरियूं हूंदियूं, जेके हुकूमत ते पुॼाइनि था पिया, उहे सभु उते पब्लिश्ड हूंदियूं। हिकु त उहो उन क्राइटेरिया ऑलरेडी डिजिटल एग्ज़िस्ट करे थो पियो। आई वर्क फॉर सिंध तव्हां वञी करे जेको आहे उहा 1 खां 5 ताईं अप्लाई करे सघो था। नेवरदिलेस जे 1 खां 5 ताईं नौकरियूं हूंदियूं आहिनि, उहे तक़रीबन उहे हूंदियूं आहिनि जंहिंमें का क्वालिफिकेशन जी ज़रूरत न हूंदी आहे। अक्सर डिजिटल लिटरेसी जो मसइलो बि आहे, ऐं मां सम्झां थो
जो ज़ाती तौर ते हुकूमत जो नुमाइंदो हुजे त असां सम्झ अञा अवेयरनेस जो फुक़दान आहे वर्कफोर्स जे हवाले सां या सिंध जॉब पोर्टल जे हवाले सां। त असां उमीद था कयूं त तव्हां जहिड़ा जीअं इंस्टीट्यूशंस आहिनि या मीडिया इंस्टीट्यूशंस आहिनि चैनल्स असांखे हेल्प कंदा इन शइ अञा फर्दर आउटरीच असां वधाइण में, त आवाम ते असां अवेयरनेस पुॼाए सघूं इन हवाले सां। ठीकु आहे, वॾी महिरबानी सुखदेव साहब, प्रोग्राम लाइ वक़्तु ॾिनो। नाज़रीन, सिंध हुकूमत जे तर्जुमान सुखदेव आसिफ दास हिमनाणी जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। सिंध जॉब पोर्टल जे हवाले सां तफ़सीली हुन पंहिंजो नुक़्ता नज़र जे साम्हूं रखियो, जेकी मालूमात आहे कहिड़ी रीति जॉब पोर्टल कमु कंदो ऐं केतिरो नौजवाननि जे लाइ लाभाइतो साबित थींदो, हिन हवाले सां हुननि ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, प्रोग्राम वठूं था मुख़्तसिर ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ पाण ॿीहर हाज़िर थींदासीं, अहम मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सखर ज़िले ऐं भरपासे में जेको आहे 8 बिरादरियुनि में हिन वक़्तु तकरार हलनि पिया, जंहिंजे नतीजे में जो गुज़िरियल 1.5 साल जे दौरान 72 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, वठूं था मुख़्तसिर ब्रेक।